अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवां शागिर्दनि जी भली कार। आऊं आहियां अवां जे केमिस्ट्री उस्ताद नजफ हैदर मेमन। प्यारा ॿारो, असां इल्म कीमिया जे अंदर यानी केमिस्ट्री जे अंदर चैप्टर नंबर 2 स्टार्ट वरितोसीं। चैप्टर नंबर 2 असां वटि कीमियाई अमलन जा कायदा, लॉज ऑफ केमिकल रिएक्शन। लॉज ऑफ केमिकल रिएक्शन जे पहिरें टॉपिक में असां इहो पढ़ी आयासीं त इल्म कीमिया में कीमियाई अमल यानी केमिकल रिएक्शन छाखे चइबो आहे। उन खां बाद में असां कीमियाई अमलन जे कायदनि में कल असां पहिरियों कायदो पढ़ियोसीं, जे कायदे जो नालो असां वटि माए जे बका जो कायदो, लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास। अॼु असां वटि कीमियाई अमल जो ॿियो नंबर कायदो आहे असां वटि मुस्तकिल जोड़जक या मुक़रर थियल निस्बत वारो कायदो, लॉ ऑफ कांस्टेंट कंपोजिशन या लॉ ऑफ फिक्स्ड प्रोपोर्शन। इन लॉ जे मुताबिक अॼु असां पढ़ंदासीं डेफिनेशन, इन जा मिसाल वठी करे वज़ाहत वठी करे इन लॉ खे असां समझंदासीं त इहो कायदो मुक़रर थियल निस्बत वारो कायदो या मुस्तकिल जोड़जक वारो कायदो छा थो ॾसण चाहे पियो। असांखे शुरूअ में ई मूं तव्हांखे ॿुधायो हो त जेके कीमियाई तब्दीलियूं आहिनि, जेके भी केमिकल रिएक्शंस या केमिकल चेंजेस आहिनि, उहे केमिकल चेंजेस ईअं पाण ई ॼाणे न ईंदियूं आहिनि। उन्हनि जे केमिकल चेंजेस अचण जा के लॉज के प्रिंसिपल्स हूंदा आहिनि। असां वटि उन लॉज ऐं प्रिंसिपल्स खे पढ़ंदासीं त असांखे ख़बर पवंदी त हीअ जेका मैटर जे अंदर चेंज आई आहे उहा हिन लॉ जे मुताबिक आई आहे। असां वटि मुक़रर थियल निस्बत वारो कायदो या मुस्तकिल जोड़जक वारो कायदो असां वटि 1799 ईस्वीअ में लॉइस प्राउस्ट नाले को साइंटिस्ट हुयो, जंहिं साइंटिस्ट असांखे इहो कायदो पेश कयो। हिन कायदे जे मुताबिक त कंहिं बि मुरक्किब जा मुख़्तलिफ़ नमूना सदाई साॻियनि अंसरनि जा ठहियल हूंदा आहिनि। यानी छा तो चवे त कंहिं बि मुरक्किब जा मुख़्तलिफ़ नमूना, मुरक्किब साॻियो हुजे, उन जा जेके नमूना हूंदा उहे छा हूंदा असां वटि, उहे मुख़्तलिफ़ हूंदा, उहे डिफरेंट हूंदा। उहे सदाई साॻियनि अंसरनि जा ठहियल हूंदा आहिनि, जेके माए जे लिहाज़ खां निस्बत में सदाई साॻिया हूंदा आहिनि। असां वटि डेफिनेशन लिखंदासीं असां। छा थो चवे, चए थो त कंहिं बि मुरक्किब जा मुख़्तलिफ़ नमूना सदाई साॻियनि अंसरनि जा ठहियल हूंदा आहिनि, जेके माए जे लिहाज़ खां सॼनि अददनि जी सूरत में हूंदा, जेके मुक़रर थियल हूंदा। यानी हीअ जेका आहे असां वटि इहा डेफिनेशन आहे, वस्फ़ असां वटि मुक़रर थियल निस्बत वारे कायदे जी। मुक़रर थियल निस्बत वारो कायदो छा थो ॾसे पियो असांखे, चए थो त डिफरेंट सैंपल्स ऑफ अ सेम कंपाउंड always contains the same type of atoms which have
constant according to their mass ratios। यानी मुरक्किब हिकिड़ो खणंदासीं, उन जा सैंपल्स अलॻि हूंदा, नमूना उन जा अलॻि हूंदा। मुरक्किब उहो ई हूंदो, सिर्फ़ उन मुरक्किब जा नमूना मटियल हूंदा असां वटि। चए त उन मुरक्किब जा नमूना भली मटियल हुजनि, पर इहो जेको मुरक्किब आहे असां वटि, इहो मुरक्किब हमेशा साॻियनि ई एलिमेंट्स जो ठहियल हूंदो आहे, साॻियनि ई अंसरनि जो ठहियल हूंदो आहे। ऐं उहे जेके अंसर आहिनि माए जे लिहाज़ खां मुक़रर थियल निस्बत में हूंदा आहिनि, यानी उन्हनि जो मास छा हूंदो आहे, फिक्स हूंदो आहे। माए जे लिहाज़ खां उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली न ईंदी, मास उन जो सेम ई रहंदो। हाणे लोइस क्राउस इन ॻाल्हि जे हवाले सां मिसाल था वठूं, असां पाणीअ जो मिसाल खणूं था। हाणे असांखे ख़बर आहे त पाणी यानी वाटर, जंहिंजो फार्मूलो असां वटि H2O आहे। पाणीअ जो फार्मूलो ॾसे थो पियो त पाणीअ जे फार्मूले में 2 हाइड्रोजन जा एटम आहिनि असां वटि ऐं 1 ऑक्सीजन जो एटम आहे असां वटि। यानी पाणीअ जो मॉलिक्यूल तॾहिं तैयार थींदो असां वटि जॾहिं 2 हाइड्रोजन जा एटम ऐं 1 ऑक्सीजन जो एटम, टई एटम पाण में मिलंदा त पाणीअ जो हिकिड़ो मॉलिक्यूल तैयार थींदो असां वटि। यानी कंपोजिशन जेका आहे वाटर जी असां वटि, उहा 2 एलिमेंट्स ते डिपेंड पई करे, हिकु हाइड्रोजन ते, ॿियो ऑक्सीजन ते। हाणे जॾहिं माए जे हवाले सां ॾिसूं असां, मास जे हवाले सां वाटर जे अंदर, त हाइड्रोजन जा 2 ग्राम आहिनि असां वटि ऐं ऑक्सीजन जा 16 ग्राम आहिनि असां वटि। यानी हाइड्रोजन जा 2 ग्राम, हिकु हाइड्रोजन जो मास 1 ग्राम, हिकु एटम जो, ऐं 2 एटमनि जो जेको मास आहे उहो 2 ग्राम थींदो आहे। ऑक्सीजन जे हिकिड़े एटम जो मास असां वटि 16 ग्राम थींदो आहे ऐं जॾहिं टोटल कंदासीं त टोटल मास थींदो असां वटि 18 ग्राम। यानी ही जेको 18 ग्राम आहे, इहो पाणीअ जे हिकिड़े मॉलिक्यूल जो मायो आहे, जंहिं मॉलिक्यूल जे अंदर 2 हाइड्रोजन जा एटम ऐं 1 ऑक्सीजन जो एटम, यानी टई एटम जॾहिं पाण में मिलंदा त पाणीअ जो मॉलिक्यूल ठहंदो। हाणे कंपाउंड या मॉलिक्यूल असां वटि इहो पाणी आहे। हाणे पाणी जा असां मुख़्तलिफ़ नमूना खणूं था, डिफरेंट सैंपल्स खणूं था वाटर जा। हाणे पाणी असां वटि मींहं जो आहे, पाणी असां वटि नलके जो आहे, पाणी असां वटि दरिया जो आहे, पाणी असां वटि ढंढ जो आहे। यानी चाहे पाणी मींहं जो हुजे, चाहे पाणी नलके मां खणूं, चाहे पाणी असां दरिया मां खणूं, चाहे पाणी असां ढंढ मां खणूं, चाहे पाणी असां पूरी दुनिया जी कहिड़े बि कुंड मां पाणी खणी अचूं, पाणीअ जो फार्मूलो असां वटि हमेशा H2O ई रहंदो। हाणे असां ॾिसूं था पिया त जेको दरिया जो पाणी आहे ऐं जेको नलके जो पाणी आहे, इहो ॾिसण में मुख़्तलिफ़ ईंदो आहे असां वटि। दरिया जे पाणी में कुझु इम्प्योरिटीज़, गिलाज़तूं वग़ैरह मिलियल हूंदियूं आहिनि, नलके जो पाणी असां वटि प्योर साफ़ हूंदो आहे असां वटि। इन सां मींहं जे पाणी में बि कुझु इम्प्योरिटीज़ मौजूद हूंदियूं आहिनि। ढंढ जे पाणी जो कुझु मक़सदु छा आहे त पाणी साॻियो आहे, कंपाउंड साॻियो आहे, इन जा सैंपल मट आहिनि असां वटि। हाणे जॾहिं सैंपल मट हूंदा इन जा असां वटि, त पर इन जी कंपोजिशन छा हूंदी, कांस्टेंट हूंदी। यानी कंपोजिशन जेका आहे उन जी कांस्टेंट रहंदी, मुक़रर निस्बत हूंदी, मुस्तकिल जोड़ जेको हूंदी असां वटि। त पाणी चाहे मींहं जो हुजे, फार्मूलो H2O ई रहंदुसि। पाणी चाहे दरिया जो हुजे, फार्मूलो H2O ई रहंदो। पाणी चाहे ढंढ जो हुजे, फार्मूलो H2O ई रहंदो। ऐं H2O जी कंपोजिशन हमेशा ईअं ई रहंदी त 2 हाइड्रोजन जा एटम, 1 ऑक्सीजन जो एटम, इहे जॾहिं टई एटम हूंदा, पाणी किथां बि खणूं, टई एटम हूंदा त इन जो फार्मूलो असां वटि
वटि पाणी जी सूरत में ईंदो ऐं जिनजो मास असां वटि फिक्स रहंदो 18 ग्राम्स यानी 18 ग्राम माए जो। पोइ पाणी जो नमूनो असां किथां खणी अचूं त इहो हिकिड़ो मिसाल हुयो असां वटि मुस्तकिल जोड़जक या मुक़रर थियल निस्बत वारे क़ाइदे जो। हिन क़ाइदे जी वज़ाहत जे हवाले सां जे ब्रेज़िलस नाले हिकिड़ो साइंटिस्ट हुयो जंहिं पिण जेको आहे हिकिड़ो मुख़्तलिफ़ कंपाउंड खणी करे उन्हनि खे कीमियाई तौर ते पाण में मिलाए ऐं हिन क़ाइदे जी जेका असां साबिती ॾेखारी असां वटि। जे ब्रेज़िलस छा कयो असां वटि जे ब्रेज़िलस हिकु लेड खयो। लेड माना शीहो, अंग्रेजी में लेड चवंदासीं, सिंबल इन जी पीबी आहे। ऐं ॿियो हिन गंधरव खयो। गंधरव जंहिंखे असां के अंग्रेजी अंदर सल्फर चवंदासीं जंहिंजी निशानी एस आहे। यानी ॿिनि क़िस्मनि जा एलिमेंट्स खया आहिनि। हिकिड़ो लेड खई एलिमेंट ऐं ॿियो हिन सल्फर यानी गंधरव एलिमेंट खयो। जॾहिं शीहे खे गंधरव में मिलाए करे रिझाए हिन गरम कयो त छा ठही आयो असां वटि लेड सल्फाइड, जिनो फार्मूलो असां वटि PbS लेड सल्फाइड। हाणे जे ब्रेज़िलस छा कयो, जे ब्रेज़िलस लेड खयो, इन लेड जो रिएक्शन कराई सल्फर सां, हिन ॾिठो त लेड सल्फाइड ई ठहियो असां वटि। हाणे जे ब्रेज़िलस छा कयो, लेड जा स्टार्टिंग में 10 ग्राम खई ऐं सल्फर जा 1.56 ग्राम खई। जॾहिं इन ॿिन्ही अमाउंटनि खे हुन जा 10 ग्राम हुन जा 1.56 ग्राम खणी करे मिलाए करे रिझाई त ठही आयो लेड सल्फाइड यानी PbS। इन लेड सल्फाइड जो अमाउंट आयो वो आयो असां वटि 11.56 ग्राम। यानी लेड सल्फाइड जो अमाउंट जेको तैयार पियो थिए वो तैयार पियो थिए 11.56 ग्राम। इन जी कंपोजिशन मास जे हवाले सां एतिरी हुई असां वटि। जेकॾहिं हिन इक्वेशन खे ॾिसूं असां त 10 ग्राम ऐं 1.56 ग्राम एड कंदासीं त 11.56 ग्राम ई मिलंदा असांखे। ऐं इहा जेका असां हिन ॻाल्हि खे माए जे बका जो क़ाइदो बि चई सघूं था त अमल करण खां पहिरियां शइ जो वज़न ऐं अमल करण खां बाद में शइ जो वज़न ॿिन्ही जे बराबर थिए थो, जेको ला आऊं तव्हांखे पहिरें लेक्चर में ॾसे चुको आहियां। वरी जे ब्रेज़िलस छा कयो, लेड सल्फाइड जा 18 ग्राम की अमाउंट वधाई, पर सल्फाइड जो अमाउंट छा रखी 1.56 ग्राम साॻियो ई रखी। हाणे जॾहिं इन ॿिन्ही अमाउंटनि खे लेड ऐं सल्फाइड जे मुख़्तलिफ़ अमाउंटनि खे 18 ग्रामनि खे ऐं 1.56 ग्रामनि खे ॿिन्ही खे पाण में मिलाए करे रिझाए करे हीट कयो त लेड सल्फाइड ई ठहियो असां वटि। जॾहिं हिन उन जो अमाउंट ॾिठो त लेड सल्फाइड जो अमाउंट छा रहियो साॻियो ई 11.56 ग्राम ई मिलियो असांखे। हाणे पर 11.56 ग्राम सां गॾोगॾु हिन ॾिठो त 10 ग्राम जेके आहिनि असां वटि 8 ग्राम असां वटि उहे साॻा ई लेड जा वापस पिया हुया। यानी पहिरी इक्वेशन में असां ॾिठोसीं त लेड जा जॾहिं 10 ग्राम खयासीं उन खे सल्फर जे 1.56 ग्राम सां गॾु मिलाए करे हीट करे रिझायोसीं त असां वटि लेड सल्फाइड ठही आयो। इन लेड सल्फाइड जो अमाउंट केतिरो आयो असां वटि 11.56 ग्राम। वरी जे ब्रेज़िलस अमाउंट खे चेंज कयो। अमाउंट खे कीअं चेंज कई त लेड जा 10 ग्राम्स खे छॾे करे 18 ग्राम्स की 18 ग्राम खणी करे सल्फर जे साॻे अमाउंट 1.56 ग्राम सां मिलाए करे हीट करे रिझाए लेड सल्फाइड तैयार की। जॾहिं लेड सल्फाइड तैयार थी आयो त उन जो अमाउंट कैलकुलेट कयो वियो, जॾहिं मास कैलकुलेट कयो वियो त वो 11.56 ग्राम ई रहियो मास असां वटि ऐं प्लस में लेड जो कुछ अमाउंट बचल रहियो असां वटि 8 ग्राम। यानी डिफरेंट अमाउंट था खणूं पिया।
सैंपल साॻियो आहे लेड सल्फाइड। लेड जो अमाउंट केतिरो बि खणो वधीक, सल्फर जो अमाउंट केतिरो बि खणो वधीक। ठीक आहे, लेड जो 18 खयोसीं, 10 खयोसीं, सल्फर कांस्टेंट रखियोसीं। सल्फर के चेंज करे, लेड के चेंज करे, अमाउंट असां चेंज कयूं, पर लेड सल्फाइड हमेशा असांखे 11.56 ग्राम ई मिलंदो। छाकाणि इहो मास जे हवाले सां, माए जे हवाले सां मुक़रर थियल निस्बत वारो क़ाइदो आहे, जंहिंमें माए जे हवाले सां मायो छा हूंदो आहे, मुक़रर थियल हूंदो आहे। जीअं पाणीअ जी मिसाल में ॾिठोसीं त इन जो मास 18 ग्राम आहे। पाणीअ जो सैंपल चाहे किथां बि खणो, नमूनो पाणी जो चाहे कहिड़ो बि हुजे, मास जे हवाले सां पाणीअ जो हिकिड़ो मालिक्यूल 18 ग्रामनि ते मुश्तमिल हूंदो आहे। अहिड़े ई नमूने सां लेड सल्फाइड में मास असां केतिरो बि डिफरेंट खणी अचूं, पर लेड सल्फाइड जो हमेशा असांखे 11.56 ग्राम ई मिलंदा असांखे। त इहो हुयो असां वटि ॿियो नंबर क़ाइदो, मुस्तक़िल जोड़जक या मुक़रर थियल निस्बत वारो क़ाइदो, लॉ ऑफ कांस्टेंट कंपोजिशन और लॉ ऑफ फिक्स्ड प्रोपोर्शन, जेको लॉ लियोस प्राउस ॾिनो हो। इहो ई लॉ जी डेफिनेशन, ही लॉ जो मिसाल असां वटि, ऐं जेब्रेज़ियस ॿियो जेको प्रैक्टिकली असांखे परफॉर्म करे ॾेखारियो, इहो जेको आहे सो पिण असांजे साम्हूं मौजूद आहे। उम्मीद था कयूं त तव्हांखे इहो क़ाइदो सम्झ में अची वियो हूंदो। सुभाणे असां इन क़ाइदे खे अॻिते ॿिया क़ाइदा पढ़ंदासीं। थैंक यू वेरी मच।